मां अंजलि अवां सभिनी जो सिंधी जायके में स्वागत थी कयां। अचो त सिंधी जायके जो मज़ो वठूं। अॼु मां तव्हांखे सेखारे रही आहियां मटकाई बीह। उन जे लाइ घुर्बल शयूं आहिनि बीह, बाफ़ियल, दाणा, सावा मिर्च ऐं सावनि दाणनि जी पेस्ट, तेल, गरम मसालो, सुका दाणा, लीमे जो रस, अमचूर, कारे मिर्च जो पाउडर, ॻाढ़ा मिर्च पीठल, लूण। हाणे असां सिखंदासीं बीहनि जी ठाहिण जी रीत। जंहिंजे लाइ असांखे तई खपे। घटि बाहि ते पहिरियों 2 चमचा तेल विझंदासीं। उन में सभिनी खां पहिरियों जेकी पेस्ट ठाहे रखी आहे धाणनि ऐं मिर्चनि जी उहा विझंदासीं। थोरो भुञणो आहे। हाणे इन में सभु मसाला हिकु हिकु करे विझंदासीं। जीअं त सुकल दाणा, गरम मसालो, ॻाढ़ा मिर्च, कारा मिर्च, सभिनी खां लास्ट अम्बचूर। इनके मिक्स करणो आहे। पोइ विझबो लूण ऐं एकदम सभु बीह विझी सघो। मसाला घटि लॻनि त पंहिंजे हिसाब सां वधीक विझी सघो था। अहिड़े नमूने मिक्स करणो जीअं हर हिक बीह खे सभु मसाला लॻी वञे। ऐं लास्ट में जेके दाणा साफ़ करे रखिया आहिनि उहे विझंदासीं ऐं लीमे जो रस विझंदासीं। जीअं त बीह पहिरियों ई बाफ़ियल आहिनि त उनखे वधीक सिजाइण जी ज़रूरत न आहे। जीअं मसालो लॻी वञे, ख़ाली स्टील जो दॿो खणणो, एकदम गैस बंद करे सब बीह दॿे में लाए छॾिणो। ऐं दॿो बंद करे जोर सां हिलाइणो त मसाला बीहनि जे अंदर ताईं पइजी वञनि, उन में रस अची वञे। 10 खां 15 मिंट इहो दॿो ईअं ई बंदि रखो, पोइ खोले सर्व। हाणे जीअं त असां पहिरियों दॿे में विझी रखियासीं, 10-15 मिंट थी विया आहिनि। दॿो खोलींदासीं त ॾिसो बाफ़ निकिरंदी। बीहनि जो नालो खणंदे ई पाकिस्तान यादि ईंदो आहे। पहिरें ज़माने में वॾनि खे बीह ॾाढा वणंदा। कहिड़ो बि फंक्शन माना बीह त पहिरियों खपनि। हे तयार थी विया मटकाई बीह। मटकाई बीह पहिरियों त मटकनि में ठाहिबा हुआ, हाणे उहे ॻोल्हा मिलनि कोन था, इन करे असां हिन दॿे जो यूज़ कयो आहे। जंहिंजे लाइ असांखे तई खपे। घटि बाहि ते पहिरियों 2 चमचा तेल विझंदासीं। उन में सभिनी खां पहिरियों जेकी पेस्ट ठाहे रखी आहे धाणनि ऐं मिर्चनि जी उहा विझंदासीं। थोरो भुञणो आहे।
हाणे इन में सभु मसाला हिकु हिकु करे विझंदासीं। ऐं लास्ट में जेके दाणा साफ़ करे रखिया आहिनि उहे विझंदासीं। यकदम गैस बंद करे सब बिह दॿे में ऐं दॿो बंद करे जोर सां हिलाइणो।